अस्सलाम वालेकुम नाज़रीन असां ॿीहर हिते मौजूद आहियूं पंहिंजे काठोड़ पुल ते जो कल असां पोस्ट रखी है मुश्ताक सरकी साहब जो नूरियाबाद जो प्रेस क्लब जे लाइ हिननि जो पोस्ट रखी है तो असां नूरियाबाद वञूं पिया पर मूं जो लिखियो आहे त असांजो अॼु महिमान बणिजी आहे मुश्ताक साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर तव्हांजो महिरबानी जो तव्हां असां वटि हींअर हलिया आहियो। हाँ बिल्कुल यासिर तव्हांजी वीडियो मूं ॾिठी हुई ऐं तमामु घणी पसंदि आई। असां हिकु भेरो ॿीहर नाज़रीन काठोड़ पुल ते मौजूदु आहियूं ऐं उन मेज़बान सां मौजूदु आहियूं जंहिंजी वजह शोहरत जेका आहे ही काठोड़ पुल बनी आहे ऐं यासिर मलूकाणी जी मां जेका हुकुम हुयो या जेका फरमाइश हुई उहा मां पूरी कई आहे। यासिर जो मां महिमान बणियो आहियां, यासिर मुंहिंजी ख़िदमत कई आहे ऐं उते ख़िदमत करण खां पोइ वरी मूंखे हिते पुल ॾेखारींदा। पुल ते जेको आहे वठी आयो आहे इन काठोड़ पुल ते ऐं नाज़रीन अॼु काठोड़ पुल जे भरिसां का पुलिस न आहे, इन जे लाइ असांखे को ख़ौफ़ न आहे। वधीक यासिर ॿुधाईंदो। यासिर साहब पुलिस जे जाइ ते असांजो पंहिंजो सीनियर साहब मुश्ताक सरकी साहब ॾिठो आहे त तव्हां छा था महसूसु कयो? असां गॾु आहियूं, सेल्फी ठाही आहे। बिल्कुलु असांखे ख़ुशी थी आहे तव्हां असां वटि लड़ी आया आहियो। हा दोस्तो, यासिर खे शौक़ु आहे साफ़ ई थियण जो ऐं मां जेतोणीकि यासिर सां सभिनी जेके आहिनि कूड़ा वाइदा कया आहिनि पर मां अमली तौर ते यासिर खे कंहिं सुठे मक़ाम ते ॾिसणु चाहियां थो ऐं यासिर जी हर मुमकिन मदद कबी, चाहे कराची में रहणु चाहे त असांजे घर ओताकूं जेके बि वसीला दस्तियाब आहिनि उहे यासिर जे लाइ हाज़िर आहिनि या हिते पंहिंजी सहाफ़त करणु चाहे थो त जेको इदारो ही चवंदो नुमाइंदगी वठी ॾियणु मुंहिंजो कमु आहे। त यासिर सां मिली मूंखे बि ख़ुशी थी आहे, यासिर सां मां बि सेल्फी कढाई आहे। हिते नेट जो मसइलो आहे इन लाइ असां रिकॉर्डेड वीडियो ठाही आहे। महिरबानी।